माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो अक्टूबर 2021 है। एडिटोरियल इजहार जी आज़ादी ते राता हो। आवाज़ साकिब अबड़ो। कंहिं बि मुल्क ऐं मुआशिरे में इज़हार राय जी आज़ादी इहो यकीन थी ॾियारे त उहो मुल्क ऐं उन्हीअ जो निज़ाम पंहिंजनि माण्हुनि सां जीअण जे इन्हीअ अहम हक़ में गॾु आहे ऐं उन लाइ ज़िम्मेवार बि आहे। गॾोगॾु इहा हक़ीक़त मद्देनज़र रखणु घुरिजे त जंहिं मुल्क में प्रेस ऐं मीडिया आज़ाद नाहिनि उते जा माण्हू बि आज़ाद नाहिनि। मौजूदा वक़्तु असांजी वफ़ाक़ी सरकार प्रेस, मीडिया, मोशन पिक्चर्स ऐं सोशल मीडिया ते पंहिंजी मर्ज़ी मढ़ण लाइ हिकु नई अथॉरिटी PMDA यानी पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी जे नाले सां आणण जी कोशिश करे रही आहे, जंहिंजो मक़सदु इहो ॿुधायो वियो आहे त हिक ई मरकज़ी रेगुलेटरी अथॉरिटीअ हेठि इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, डिजिटल मीडिया ऐं फिल्मुनि खे हिकु इदारे जे इंतज़ाम हेठि हलायो वञे। इहा ॻाल्हि बज़ाहिर त सही थी लॻे, पर अथॉरिटीअ जे क़ानून जो जेको मुसविदो असुल में आहे, जेको सहाफ़ियुनि में विरहायो वियो आहे, उन जा मक़सद नेक न आहिनि। लाइसेंस ॾींदड़ इदारे खां सवाइ उहो इदारो इनफ़रादी सहाफ़ियुनि, मीडिया आउटलेट्स जे ख़िलाफ़ शिकायत जी तहक़ीक़ात कंदो। PMDA जे इख़्तियारनि हेठि उन जो शिकायत वारी कमीशन अख़बारुनि, रिसालनि, ख़बरुनि, फिल्मुनि ऐं ऑनलाइन प्रोग्राम्स जे कंहिं बि नुक़्ते नज़र खां उन जे ख़िलाफ़ कंहिं फ़र्द या तंज़ीम पारां कयल शिकायतुनि ते जांच करे सघे थो ऐं जाइज़ो वठी सघे थो त जीअं उन्हनि आवाज़नि खे दॿाए सघिजे। तॾहिं इहो सभु कुझु बदनीयती ते ॿधल लॻे थो। सरकार दरअसल आज़ादीअ जे इज़हार खे पंहिंजे ख़िलाफ़ सम्झे थी ऐं रुॻो सच उन खे सम्झे थी जेको सरकारी प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया पेश करे रहियो आहे। हक़ीक़ी ऐं आज़ाद राय जे आवाज़ खे दॿाइण लाइ PMDA जो ॼार उछलायो वियो आहे, जीअं मीडिया प्लेटफॉर्म्स खे रजिस्टर करे निगरानीअ हेठि आणे सघिजे। उन्हनि ते साइबर कानून लागू करे उन्हनि जो गलो दॿायो वञे, जीअं मीडिया ते हुकूमत तरफ़ां सख़्त ज़ाब्ता लागू करे उन ते कंट्रोल करे मनपसंद ख़बरूं ऐं तज़िया हासिल करे सघजनि, भले उन जो हक़ीक़त सां को बि वास्तो न हुजे। पाकिस्तान में इज़हार राय ते पाबंदी का नई ॻाल्हि न आहे। जॾहिं खां असांजो मुल्क वजूद में आयो आहे, तॾहिं खां असांजे वक़्त जी सरकार जी हमेशह इहा पॉलिसी रही आहे त प्रेस ते पाबंदियूं हुजनि ऐं हक़ ऐं सच जे आवाज़ खे दॿायो वञे। मार्शल लॉ हुकूमतुनि जा सभई दौर प्रेस सेंसरशिप जा दौर रहिया आहिनि। उहे जेतोणीकि जबर जा दौर हुआ, फ़ौजी अदालतूं, सज़ाऊं, कोड़ा, तॾहिं बि मुल्क जा सहाफ़ी, अहल कलम, जमहूरियत पसंद सियासतदान इन ॾाढ जे ख़िलाफ़ मुक़ाबले में रहिया। उन्हनि इज़हार जी आज़ादी जे ख़िलाफ़ कंहिं बि कानून खे कॾहिं बि न मञियो। हींअर 21वीं सदीअ में असां वटि जमहूरी हुकूमत आहे, पर उन जो रवैयो प्रेस ऐं आज़ाद राय जे ख़िलाफ़ रहियो आहे। सरकार छाकाणि त पंहिंजे तर्ज़ हुक्मरानी में नाकाम थी रही आहे, नतीजे में उहा कॾहिं एहतिसाब जे इदारनि खे पंहिंजे हक़ में इस्तेमालु करे थी त कॾहिं प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया खे। इहो साफ़ ज़ाहिर आहे त कंहिं बि फ़ाशिस्ट हुकूमत जीअं उहा सच खे बर्दाश्त करण लाइ तयारु न आहे, तॾहिं त इहा PMDA जहिड़ा इदारा आणे रही आहे। मुल्क में हिन वक़्तु 1 डज़न खां वधीक अलॻि अलॻि एजेंसीज़ मौजूदु आहिनि जेके मीडिया ते नज़र रखी वेठियूं आहिनि, पर हिन साल मई महीने में वफ़ाक़ी सरकार इहो तय कयो हो त उन्हनि खे मिलाए हिकु इदारे में शामिल कयो वञे ऐं हिकु नओं इदारो पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट अथॉरिटीअ जे नाले सां ठाहियो वञे ऐं उन लाइ घुर्बल कानून साज़ी कई वञे। इज़हार राय जी आज़ादीअ ख़िलाफ़ उन अमल ते न सिर्फ़ मुल्क में पर बैनुल अक़वामी सहाफ़ती ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि में तशवीश जी लहर डोड़ी वई आहे ऐं उन्हनि अथॉरिटीअ जे ख़िलाफ़ आवाज़ बि उथारियो आहे त पाकिस्तान अॻु में ई वर्ल्ड फ्रीडम इंडेक्स में 180 मुल्कनि में 145 नंबर ते आहे। बजाए बहितरी आणण लाइ हिकु ड्राकोलाई कानून आंदो पियो वञे। उन कारे कानून खां सवाइ मुल्क में पोएं 2 सालनि में सहाफ़त ते ज़बरदस्त सेंसरशिप जो वार जारी आहे। प्रेस एडवाइज़रीज़ जारी कयूं वञनि थियूं त उन्हनि खे छा शाया करणो आहे या इलेक्ट्रॉनिक मीडिया ते छा पेश करणो आहे। पोयनि 2 सालनि में केतिरनि ई सहाफ़ियुनि खे अगवा करे तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे, क़त्ल कयो वियो आहे। जॾहिं इहो कानून अची वियो त सच लिखंदड़ सहाफ़ियुनि ऐं अहले कलम लाइ हिन मुल्क में जीअण ॾुखियो थी पवंदो। जीअं त असांजे मुल्क जी तारीख़ जबर जी तारीख़ रही आहे,
उन्हीअ सां गॾोगॾु इहा जिदोजहद जी तारीख़ पिणु आहे। सहाफ़ियुनि जी जिदोजहद मुख़्तलिफ़ दौरनि में मिसाली रही आहे। तॾहिं त पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं ॿियनि सहाफ़ती तंज़ीमुनि PMDA ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करे हिक तहरीक जो आगाज़ कयो आहे। उन्हनि सां HRCP, ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान, सिविल सोसाइटी ऐं हिज़्ब इख़्तिलाफ़ जी सियासी जमात जो ताउन पिणु आहे। PFUJ ऐं ॿियनि सहाफ़ती ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया तंज़ीमुनि 12 सेप्टेम्बर सन 2021 ते आचर जी राति पार्लियामेंट जे साम्हूं धरणो हयो ऐं उहो धरणो 13 सेप्टेम्बर ते सदर इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जे सालियाने ख़िताब दौरान बि जारी रहियो। इजलास जे दौरान पार्लियामेंट जी प्रेस गैलरी बि बंदि कई वई। इहो नामुनासिब क़दम पाकिस्तान जी पार्लियामानी तारीख़ में पहिरियों दफ़ो खयो वियो, जंहिं लाइ पोइ सरकार खे प्रेस गैलरी जी बंदिश ते मुख़्तलिफ़ वज़ाहतूं ॾियणियूं पयूं। सहाफ़ियुनि जे PMDA ख़िलाफ़ धरणे खे सहाफ़ियुनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि, इलेक्ट्रॉनिक मीडिया जी अहम शख़्सियतुनि ऐं हिज़्ब इख़्तिलाफ़ जे सियासतदाननि बि ख़िताब कयो। इहो धरणो पंहिंजी नौइयत में नओं बि हो ऐं पंहिंजे मक़सद में चिटो पिणु हुयो। उन्हीअ विफ़ाक़ी सरकार ते एतिरो दबाव ज़रूर विधो आहे जो फ़िलहाल उहा PMDA अथॉरिटी जोड़ण लाइ तकड़ न करे रही आहे। सहाफ़ियुनि ऐं सिविल सोसाइटीअ जे नुमाइंदनि खे सदन जदोजहद ते कामयाबी जी मुबारक हुजे, जिन सरकार खे पोइ ते हटण ते मजबूर कयो आहे ऐं इज़हार राय जी आज़ादीअ लाइ पंहिंजे यकीन खे फ़र्ज़ सम्झी अदा कयो आहे। गॾोगॾु वफ़ाक़ी सरकार खे आगाह थो कजे त PMDA जी सूरत में इज़हार राय जी आज़ादीअ जे ख़िलाफ़ कारा कानून जोड़णु बंदि करे ऐं इहो बि यादि रखे त सहाफ़ियुनि ऐं अहले कलम सहाफ़ती आज़ादीअ लाइ जिदोजहद माज़ीअ में बि कई वई आहे। आमरनि सां मुक़ाबिलो कयो वियो आहे। उन्हनि लाइ जबर जे ख़िलाफ़ जिदोजहद नई ॻाल्हि न आहे। इन जिदोजहद ते पूरे पाकिस्तान जे अवाम खे पंहिंजी मीडिया ते फ़ख्रु आहे ऐं यकीन बि आहे त पाकिस्तान जी 22 करोड़ अवाम जे इज़हार जी आज़ादीअ खे को बि रोके नथो सघे।